रियासत रियासत मूंखे ख़बर ही वही चवां दादा तू एतिरो बुद्धल निकिर दे न त मां इन कातन में हथ ही न विझां। साहब तू ते ता हलियो वेंदे असांखे हिते रहणो आहे न। हिते असांजो ॻोठ आहे ऐं बाल बच्चा बि हिते आहिनि। साहब रिटायर थियण खां पोइ बि असांखे हिते रहणो आहे। साहब असांजे मथां राम कयो राम, पंहिंजी दुश्मनी पाण ते रखो। बस हाणे बस, इहा दुश्मनी न आहे, मां पंहिंजो फर्ज़ पियो निभायां, पर मां जे कातल खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि न कंदुसि। करीम साहब खे सम्झाए छो नथो, पंहिंजे मौत खे दावत थो ॾे। हिन वक़्तु कादन पंहिंजी भॼ भॼा में आहे, उतां जान छॾाए असांजो रुख ज़रूर कंदो। जेकॾहिं हवेली में कंहिंखे बि नुक़सानु पहुतो न त सॼी कावड़ कादन असां मुंहुं कढंदो। उहा त सुबुह जो ख़बर पवंदी। मां त कुझु ॾींहुं मोकल ते थो वञा। आज़ाद तूं खणी काॾे बि वञे, कादन को कोन बची सघंदे। दुआ कर त ख़ैर थी वञे, न त इहो कादन असां सभिनी खे रगड़े छॾींदो। अमा भक्ति पंहिंजो पाण खे संभालियो, जेकी रब जी रज़ा। जेकॾहिं तव्हांजो इहो रवैयो रहियो त दुश्मन असांखे मारे छॾींदा। हाणे हवेली ऐं रियासत जे मथां असांजो ई हक़ आहे। चाचा बुरल खान जे खानदान जा सभु मर्द मरी विया। हाँ कादन असांखे संभालणो पवंदो, न त दुश्मन अची हवेलीअ मथां कब्ज़ो कंदा। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? सुभाणे गुलनार जी मौत सां गॾु पूरे ॻोठ में इहो पढ़ो ॾियारे छॾ त दिलमुराद जो पुट हिन हवेली ऐं रियासत जो वारिस जनम वठी चुको। गुलनार जे टीजे खां पोइ दिलमुराद जे पुट शाह मुराद जी पग ॿधाई जी रस्म अदा कई वेंदी। धोखो आ, ही धोखो आ। मां बि ॾिसां थी त ही कूड़ तूं माण्हुनि खां केतिरे टाइम ताईं लिकाई सघी थी। अमा भक्ति इन्ही रात के आखिर असां केसी ताईं लिकाईंदासीं? बसरा खे हिन हवेलीअ खां ॿाहिरि वञण न ॾियो कादन। हिन हवेलीअ बि तफ़रनाक। ठीकु आहे। डॉक्टर पहुंच गए थे। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। कबीलन में मौत वगैरह छड़ीदा आई ही वहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। इहा रात एॾी वटवटा कंहिंजे पोयां हुई? कादन वारनि राति असांजो हिकिड़ो हमराह मारे विधो आहे।
ऐं हाणे वरी फ़क़ीर जे पोयां आहिनि। एॾो ज़ुल्म केरु उन्हनि खे रोके बि नथो। कानून उन्हनि जे हथ में आहे, ताक़त उन्हनि जे हथ में आहे, पोइ उन्हनि खे केरु रोकींदो? ॿुधो हिकु ज़रूरी ऐलान ॿुधो। ॿुधो सभिनी खे इतला थो ॾिजे, हिन रियासत तव्हांजो वारस दिलमुराद जो पुटु शाह मुराद ख़ान जनम वठी चुको आहे। इन्ही छंछर ते उनजी पग ॿधाई रस्म थींदी। सभिनी खे इतला ॾिजे थी त जेको इन्ही रियासत में अचणु चाहे उहो सलामी भरण हाज़िर थिए। वे पुट वे। अम्मा जो सलाम। वालेकुम सलाम। पुट इहो ॿुधा त हाणे तुंहिंजी तबीयत कीअं आहे? बहितर आहे अम्मा। गुलनार जी मौत जो त तो ॿुधो हूंदो पुट। उनजो बि दुख थियो अम्मा भक्ति। हा, गुलनार जो त दुख आहे। अञा साईं बूरल ऐं दिलमुराद जो दुख ख़त्म ई न थियो त मथां गुलनार जो विछोड़ो थी वियो। ख़बर न आहे हिन हवेलीअ मथां मुसीबतूं कॾहिं ख़त्म थींदियूं। इंशाल्लाह जल्द अम्मा भक्ति, जल्द। दिल में दर्द घर करे विया आहिनि जेकी ख़त्म थियण जहिड़ा न आहिनि। बशीरा, मूं तोखे जेको सम्झायो हो बशीरा, तूं इहो पनाह खे सम्झाए छॾिजा त हू कमरे खां परे न वञे। ठीक है। अम्मा जी कहिड़ी ॻाल्हि आहे अम्मा जेको अम्मा भक्ति तोखे मूंखे सम्झाइण लाइ चयो आहे? अम्मा भक्ति जो तो लाइ हुकुम आहे त अॼु खां पोइ तूं अंदर दाख़िल न थी जाए, लान ताईं महदूद हुजाए। पर छो अम्मा? असांखे छो वारे सवाल करण जो हुकुम न आहे। अम्मा भक्ति जे हुकुम खे बजा आणणो आहे। निहाल वारन तुंहिंजो संग बादल लाइ घुरियो आहे। छा तुंहिंजो रिश्तो उते कयूं? उन्हनि खे जवाब ॾेई छॾियो तव्हां। उन्हनि खे जवाब ॾियण जी सघ ना मूं में आहे ना ई वरी बाबा में। अम्मा भक्ति हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे। ॿुधाए। मूं बाबा बूरल ख़ान सां वाइदो कयो त बसरा जी ज़िंदगी जी ज़मानत खणा थो। उनजे लाइ तव्हां छा सोचियो आहे? रियासत 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 रियासत। मानो तूं वञी ख़ैर वारनि सां रिश्तो पको करे अच। पहिरियां भलू असांजी न्याणी पढ़ाए वञे, पोइ असां सादगी शादी कंदासीं। बाबा मां बस इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। अम्मा, छा तूं ऐं बाबा हाणे मुंहिंजे मथां हुकुम हलाईंदो? अम्मा जेको फ़ैसिलो कयो आहे उन में तुंहिंजी भलाई आहे। हाणे रोइण पिटण मां को बि फ़ाइदो न आहे थियण वारो। अदा, हाणे तूं ई ॿुधाए, एतिरो जल्दी अम्मा ऐं बाबा
मुंहिंजे लाइ एतिरा सख़्तु छो थी विया आहिनि? मुंहिंजी भेण इन में ई तुंहिंजी भलाई आहे। कहिड़ी भलाई आहे ॿुधाए मूंखे। निहाल वारनि तुंहिंजो संग बादल लाइ घुरियो आहे। छा तुंहिंजो रिश्तो उते कयूं? उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो तव्हां। उन्हनि खे जवाबु ॾियण जी सघ ना मूं में आहे ना ई वरी बाबा में। जॾहिं मुंहिंजो रिश्तो खमीसे सां कयो पिया पोइ छा हू जवाबु कोन सम्झंदा? बाबा उन्हनि सां ग़लति ॻाल्हि कई आहे। असां तुंहिंजो रिश्तो पहिरियों ई खमीसे सां करे छॾियो आहे। जल्दी शादी जी तारीख़ रखी वेंदी। इन करे बाबा अम्मा खे चयो आहे त इहो रिश्तो पको करे अच। जेकॾहिं फ़क़ीर वारनि खे ख़बर पई असां हुननि जे अॻियां कूड़ हयो आहे त पोइ ज़बरदस्ती तुंहिंजे सिर मथां पोती रखी वेंदा। पोइ छा तूं सॼी ज़िंदगी हिकु ज़ालिम सां गुज़ारे सघंदी? ही सब कुछ मूंसां ईअं छो पियो थिए? कादन पग बधाई जे रस्म ताईं पाण खे ऐं पंहिंजे हमराहनि खे रोके छॾ त कंहिं ख़िलाफ़ को बि सख़्त कदम न खणनि। अम्मा भक्ति असांजी इन डर सां उन्हनि खे छूट मिली वेंदी। वरी हू को नुक़सान न करे विझनि। ॾिसूं था त पग बधाई जे रस्म में केर केर था अचनि। जेकॾहिं निहाल ऐं उन जा छोरा नथा अचनि ऐं हिन रियासत खे तस्लीम नथा कनि त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ अहिड़ो त सख़्त कदम खणजाए जीअं बाक़ी ज़िंदगी हू असांजे कदमनि खां सिर मथे न खणी सघनि। अम्मा भक्ति हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे। ॿुधाए। मूं बाबा बूरल खान सां वाइदो कयो त बसरा जी ज़िंदगी जी ज़मानत खणा थो। उनजे लाइ तव्हां छा सोचियो आहे? उनजे जान जी अमान मिलंदी या न? इहो फ़ैसिलो राति कंदासीं। फ़िलहाल तूं पंहिंजा ॿिया मसला हल करे वठ। सूबेदार जेको बार बार असांजे विच में अचे थो तूं उनखे सम्झाए छॾ। ठीकु आहे मां। हिकु तरफ़ कादन जो साईं सां कयल वाइदो, ॿिए तरफ़ हवेली जो राज़ ऐं विच में बसरा बीठल आहे। हिन मसइले खे हल कीअं कजे? छा कजे अहिड़ो? छा तूं मूंसां शादी तो करण चाहीं? मूं त न आहे सोचो, पर जेकॾहिं तुंहिंजो इरादो आहे त पोइ लहूं लहूं। बेहया बेशरम तोखे शर्म नथो अचे? जेकॾहिं माण्हू शादी में शर्म कंदो त पोइ सॼी ज़िंदगी कुंवारो रहिजी वेंदो। तोखे ॿी का छोकिरी हथ न आई जो तूं मुंह में अखियूं विधियूं आहिनि? कमीना के जाए जा। ओ दिमाग़ ठीक रख। तोखे गारियूं ॾियण जे लाइ को ॿियो छोकिरो हथ न आयो हा जो तूं पंहिंजे वात जी सफ़ाई करण लाइ हिते मूं वटि पहुची वई आहीं? वात बदबू वारो तूं जो हूंदो, तूं सफ़ाई कर। मां सुबुह सुबुह सां बुर्श कंदी आहियां। अच्छा, पर जेकॾहिं मुसागड़ो हणी त तोखे दुकान तां वठी ॾियां। इहो मुसाग वञी माणे खे वठी ॾे। कमीना के जाए जा, न्याणियुनि जो अॻु वठी बीठो आ। शर्म नथो अचे तोखे? छोरी त सफ़ा लौंगी मिर्च लॻी पई। मूंखे कहिड़ी खुटी खयो हिन बला सां ॻाल्हाए पाथो। वॾी बेइज़ती कई वई। अदी जे रिश्तो थी वियो आहे न त पोइ सुभाणे ई छोकिरी ते पोती विझण अचूं था। करायां थो पंहिंजे पुट जो मंगणो। बाबा सो बि दुहल शरण आहिनि उन सां गॾु डोकनि सां अम्मा बख्ती हिन छंछर ते शाह मुराद खान जी पग बधाई जी रस्म जो ऐलान करे छॾियो आहे। उन खां पहिरियां हाणे ॻोठ में कोई बि का बि रस्म नथो करे सघे। बाबा मूंखे टंगराईंदो? छोरा तकड़ में तोखे न
पग ॿधाई जी रस्म थी वञे उन खां पोइ भले तव्हां मङणीअ जी तारीख़ ॿधजो। हा चाची हा, तारीख़ असां पोइ रखंदासीं। उन खां पोइ मां तमामु जल्द तोखे पंहिंजे सादिग जी कुंवार बणाए वठी वेंदसि। चाची अधी राज़ी आहे शादी करण लाइ, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त अधी हूर, मुंहिंजो मतिलबु आहे हूर मूंसां शादी कंदी। अबा राज़ी नाहे त सभु गॾिजी उनखे राज़ी करे वठंदासीं। हा चाची, छो न सभु गॾिजी रखंदासीं हूर जे पेरनि ते हथ। मुंहिंजो मतिलबु आहे त सभु गॾिजी मिंत मेड़ कंदासीं। अदी हाणे त रिश्ता पक्का थी विया आहिनि न, इन त फिरण जी ॻाल्हि त कान थींदी न। जी अदा, असांजी तरफ़ां पक सम्झो। चाची असांखे नांग थोरा ई कादो आहे जो फिरंदासीं, असांजे तरफ़ां बि 100। बाबा इहो छा चवंदा आहिनि, 100% पक सम्झ। हा मूं त सोचियो हो त तव्हां राति ई पहुचंदो, पर तव्हां सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं सुबुह ई पहुतो। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए सूबेदार त तूं पंहिंजे ज़मीर जो सौदो केतिरे में कयो आहे? जॾहिं पैसनि जे भरियल थेलनि सां माई बख्ती न अम्मा बख्ती चओ, अम्मा बख्ती। हा त जॾहिं अम्मा बख्तीअ सां ज़मीर जो सौदो न कयो त हिते कीअं कंदुसि? इन जो मक़सदु त तूं हिते ड्यूटी करण न, पर पंहिंजा पलांद ऐं दोस्तियूं मोखण आयो आहीं। हिते न मुंहिंजी कंहिंसां संगत आहे न कंहिंसां पलांद करण आयो आहियां। मां त पंहिंजी ड्यूटी कयां पियो, पर तव्हां मूंखे पंहिंजी ड्यूटी करण खां रोकियो पिया। तव्हांजो फर्ज़ छा आहे? तव्हां हिते कहिड़ी ड्यूटी कयो था, इहा मूंखे सॼी ॼाण आहे। मुंहिंजी रियायत जो वक़्तु हाणे ख़तम थी चुको आहे सूबेदार। हाणे तोखे कादन जे कहर खे मुंहुं ॾियणो ई पवंदो तोखे। तव्हांजी रियायत ई कहर ॾिसी चुको आहियां कादन, पर हाणे तव्हांखे कानून जो ॾंडो ॾियणो पवंदो। दिलशेर जी ताशत दिलनि जो धड़कण बंदि करे छॾींदी आहे। पर बाबा हू माड़े सान खे रोकण में नाकाम रहियो आहे, छो जो इन जी ॾह कोको पचाए। फ़कीरा सिर्फ़ु हिकु कलाक कादन खे रोके आ त असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वञूं हा। न दिलशेर कानूननि खे माफ़ करे हा, न ई वरी मां माठ करे बि हा। वारिस खान, असां फ़िलहाल तो तां ख़ैर सां मोटी आया आहियूं। जेकॾहिं को मसइलो थियो न तोखे ज़रूरु आज़माईंदासीं। रियासत 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 रियासत। तहारे ने बड़े सीहड़ जो शिकार बि न कयो, सीता वरी उनखे सूअर जे शिकार जे लाइ लाथो। अंजाम त इहो ई थियणो हो न। बाबा मूं त पहिरियों ई अदा खे चयो त इहो सूबेदार असां सां धोखो कंदो। अदा मुंहिंजी ॻाल्हि न मञी। सूबेदार असां सां धोखो न आहे कयो, पर बाबा हू माड़े सान खे रोकण में नाकाम रहियो आहे, छो जो इन जी ॾह कोको पचाए। फ़कीरा सिर्फ़ु हिकु कलाक कादन खे रोके आ त असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वञूं हा। दर तां मोटिया आहियूं चाचा साईं, दर तां ॿिनि खे त लेटाए मोटिया आहियूं। घणी सफ़ाई थी वई, पोयां हिकु अधु बतो हुयो, कादन पोयां टाकोड़ा विझी छॾिया। हिकिड़ो चक्कर ज़ोर आज़माई ज़रूर कबी, पर सोचां इहो थो त कादन ख़ामोश छो आहे।
पुट हू तव्हां वांगुरु वाइड़ो कोन्हे। हू जेको बि कदम खणंदो न सोचे सम्झी कदम खणंदो, सम्झी? बाबा माई भक्ति सां झेड़ो रचाइण नथी चाहे। हुन त पग रसम जो ऐलान ई करे छॾियो आहे। बाबा हाणे त हू इहो ई सोचींदा त असां हिन पग रसम में शामिल थियूं ऐं दिलमुराद जे पुट शाहमुराद सां वफ़ादारी जो वचन कयो। ओसी ताईं हू इंतज़ार कंदा। जेकॾहिं असां उते न वियासीं ऐं वफ़ादारी जो वचन न कयोसीं त उन खां पोइ असां ख़िलाफ़ को सख़्त कदम खणण जी प्लानिंग कई वेंदी। तेसी ताईं सभिनी जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। हाणे अंदर जातियूं पाइण छॾे ॾे। अमा तू ग़लति थी सम्झे पई। अंदर केरु आहे जंहिंखे मां झातियूं पाए ॾिसंदुसि? पोइ तुंहिंजा अंदर लौणा छो आहिनि? बसरा खे ॾिसां पियो, उहा नज़र नथी अचे किथे अमा भक्ति हुनखे क़ैद त न करे छॾियो आहे। चइबो त तोखे एतिरो लाचार पइजी वियो आहे जो बसरा जी जांच कंदो थो वठी। अमा मूंखे बसरा जो को बि लाचार न जिए या मरे, हुन सां मुंहिंजे छा वञे? अम्मा भक्ति जो जेको हुकुम आहे न उन ते अमल कर। अमा पहिरियां हवेली जो कमु कंदोसि, हाणे रुगो नंढ सुकल ॿूटनि खे पाणी थो ॾियणो पए। इहो कमु कोई बि करे सघे थो, मूंखे इजाज़त ॾियो, मां वञी घर आहियां। राति तुंहिंजे पीउ सां सलाह कंदसि। बाबा खां न अमा भक्ति खां पुछ। जेसीं ताईं उहा इजाज़त नथी ॾे बाबा कुझु नथो करे सघे। ठीकु आहे, ॻाल्हाईंदसि अम्मा भक्ति सां। जेकॾहिं उन इजाज़त ॾिनी त पोइ तोखे हवेलीअ खां ॿाहिरि छॾियो वेंदो। मक़सद पूरो थियो? हुते असांखे अजायो घुराई, उन जे पोयां को बि मक़सद नज़र न आयो। पोइ तव्हां शुक्र कयो जो खेरनि सां वापसि मोटी आयो। जेकॾहिं तव्हांखे कुझु थिए हा पोइ पलांदो असांखे करिणो पइजी वञे हा। असांखे नींद हड़को करे वारिस खान तव्हां दफ़नाए छॾियो आहे। असांजो पलांद केरु वठे हा? वारस लावारस न आहे, न ई तव्हां पाण खे निंधण को ऐं लावारस सम्झो। जेकॾहिं तव्हांखे को बि नुक़सानु पहुचे हा न दिलशेर ख़ान उन्हनि खे माफ़ करे हा, न ई वरी मां माठ करे विया। वारिस खान असां फ़िलहाल तो तां ख़ैर सां मोटी आया आहियूं। जेकॾहिं को मसइलो थियो न तोखे ज़रूरु आज़माईंदासीं। जेसि ताईं तव्हां मुंहिंजे उताक ते आहियो त महफ़ूज़ आहियो। हिते तव्हांजे लाइ को बि मसइलो न थींदो। न ई कंहिंखे ज़रूरत आहे जो वारस सां सीनो साहे, छो जो वारस लावारस न आहे। चल जी, अल्लाह खैर कंदो। तू अजायो पे बसरा लाइ परेशान थी। परेशान कीअं न थिया ज़ुबैदा? हवेली वञा थी त बसरा सां मिलण बि कोन था ॾियनि। ख़बर न आहे त भक्ति उन मथां कहिड़ा ज़ुल्म कंदी हूंदी। इहो बि त ख़ौफ़ लॻो पियो आहे न त किथे उन्हनि बसरा खे मारे न छॾियो हुजे। छा हिकु औरत खे हू मारे सघनि था? माई भक्ति केॾी ज़ालिम आहे, हुन जो तूं अंदाज़ो बि नथी लॻाए सघीं शहज़ादी। बस दुआ कयो त मुंहिंजी बसरा ॾे ख़ैर हुजे। सुभाणे वञी हुन सां मिली अचां तॾहिं दिलि खे तसली थींदी। अमा भक्ति बसरा अची वई आहे।
हाणे तव्हांजो कहिड़ो हुकुम आहे? कादन मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक ही राज़ अज़ीज़ आहे। अम्मा भक्ति, तव्हांजो राज़ हिन दिल में दफ़न थी पियो, इहो कॾहिं बि ॿाहिरि न ईंदो। तव्हां दिलि जाॻियो। अम्मा, हीअ ज़ुबान कटिजी त सघे थी, पर हिन ज़ुबान तां राज़ ज़ाहिर कॾहिं बि न थींदो। कादन, छा इहो बार बसरा खणी सघे थी? न, कॾहिं बि न। कूड़ जे पाछे में मां हिन ॻोठ वारनि खे कॾहिं बि रहन न ॾींदसि। अम्मा, इहो सच आहे त इहो राज़ ही न खणी सघंदी। इन्ही करे हिन खे हमेशह जे लाइ कैद में रहणो पवंदो। न कादन, न। पोइ अम्मा छा कजे? हिन खे मारे छॾ। छा? रियासत रियासत